दर्दन जो दरिया। बटरी मोहलत ॾियो रे सर, मां छोकिरीअ खां पुछां थो। ठीकु आहे, बढ़िया तोखे मोहलत आहे। पहिरीं तूं पाण थी मूंखे ॿुधाए वञो। छा ॻाल्हाए था? कुझु ॾींहंनि खां वठी परेशान आहीं, ख़ैर त आहे? दादा न ख़बर ई नथी पए असांजे भाग्य लाइ कहिड़ियूं हुनजी परेशानी वरितो आहे। राणी जे मुतलिक़ परेशान आहियां। जेकॾहिं उनखे वापसि न कयोसीं त झेड़ो थींदो, ऐं जेकॾहिं वरी उनखे वापसि कयोसीं त उनखे ज़िंदा कोन छॾींदा। हाणे मूंखे तव्हां ई सलाह ॾियो, कयूं त आख़िर छा कयूं? रेस खे विच में आणियूं था? न दादा न, रेस खे आणण सां बि को फ़र्क़ु न पवंदो, छो जो सुल्तान वारा हिन वक़्तु भले साईं ते हथ रखी बि फिरी ईंदा। अदा इन जो मतिलब त रानी जी जिंदगी खतरे में आहे। हा मुंहिंजा भाउ, ये सुल्तान वारा हर हाल में रानी खे मारण चाहिनि था, पर असांजो फर्ज़ बणिजे थो त उनजी ज़िंदगी बचायूं, ऐं जेकॾहिं उनखे असां बचाए न सघियासीं त पोइ उनखे पनाह ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो? अदा त कयो कम खे किटली, हाणो हथियारनि खे तेल। झेड़ो न थिए त बहितर आहे मुंहिंजा भाउ, छो जो झेड़ो थींदो त दुश्मनी थींदी, ऐं दुश्मनी वेड़ा ई वीरान करे छॾींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सुल्तान वारनि खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झां, मां उन्हनि जी पूरी ॼाण लधी आहे। उहे हद खां वधीक ज़िद्दी ऐं मग़रूर आहिनि, जंहिंसां बि दुश्मनी विहाइनि था त ठाह जो नालो ई नथा वठनि। आलिम खान जो पूरो खानदान ख़तम करे छॾियो। हाणे तूं ई ॿुधा त अहिड़नि माण्हू सां दुश्मनी विहाइण जो छा अंजाम थींदो? डिॼी पियो छा मुंहिंजा भाउ? खौफ़ज़दा न है मुंहिंजा भाउ, पर माण्हू हक़ीक़त खां बि इनकारी न थिए। अॻे पोइ सोचण खां बग़ैर ई बाह में टपो ॾियण पाण खे ज़िंदा जलाइण जे बराबरि आहे। बाह में टपो ॾियण खां सवाइ ॿी वाट बि न आहे मुंहिंजा भाउ। भलाई थींदी, का न का वाट त ज़रूर निकिरी ईंदी। अदा तव्हां पाण त चओ था त सुल्तान वारा हठीला आहिनि, पोइ झेड़े खां सवाइ ॿी का वाट न आहे। अदा जेकर झेड़ो थियो न त पोइ कंदासीं कम खे किटली। दादा न, अलाह ई न कंदो जो झेड़ो थींदो, ख़ुदा कंदो त ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल ॻोल्हे वठंदासीं। दिलबर मूंखे बेवकूफ़ बनायो आहे, न ही मुंहिंजो मस्तानो आहे, न ही मूंसां प्यार थो करे। मुंहिंजो मस्तानो केरु आहे? मल्हार आहे या को ॿियो? हाणे मस्ताने जी ॻोल्हा करणी पवंदी। हिन घर में हाणे वधीक रहण बेकार आहे। मूंखे ही घर छॾणो पवंदो। हा, ही घर मूंखे हाणे छॾणो ई पवंदो। भाई घर जा चिड़िया घर सॼो ॾींहुं तो तव्हांजो झेड़ो हले, ओड़े पाड़े वारा असांजे मथां खिलन था। अल्लाह जे वास्ते हाणे बस कयो। काव जी कावड़ वरी हिक मकड़ बाबा, जेकर ये ॻाल्हियूं असांखे तो ॿुधाई त पाण वारी ने बमभूरीअ खे ॿुधाए न, त इहो वॾो वात न हाणे हर गुरो असांखे बेज़ार थी पई करे। मूं तव्हांजी घणी इज़त कई, पर तव्हां पंहिंजी इज़त विञाए छॾी। ॿुधे अबा ॿुधे, 25 साल जूं ख़बरूं। हा, असां त पंहिंजी इज़त विञाए छॾी आहे। हिन खां हाणे पुछूं त इज़त कीअं बचाई पई आहे। मामी तूं ॻाल्हि जो उबतो मतलब पई कढी। चुप करे पई।
मां पंहिंजे पुट मिठल सां थी ॻाल्हाए, तूं विच में टपो न ॾींदी कर। मां जेतिरो मां तव्हां जे विच में ढेरे खे टाइण जी कोशिश थो कयां ऐं तव्हां ओतिरो ई पिया था विड़ो। वॾी ॻाल्हि आहे पुट, केॾी महिल तूं मूंखे थो सम्झाए, केॾी महिल पीउ खे थो सम्झाए। पंहिंजी न तातली ज़ाल खे कोन थो सम्झाई, इनखे बि त सम्झाईंसि न। जादो ही ज़ाल जो थी वियो आहे चमचो। इन जूं इहे ॻाल्हियूं हिनखे मिठियूं परोलियूं थियूं लॻनि। बाक़ी जेको असांजो जेको आवाज़ आहे न, आवाज़ हिननि खे उठ जी गजगोड़ थी लॻे। बाबा कूंज खां वधीक मां तव्हांजी इज़त कंदो आहियां। जॾहिं इज्जत इन्हनि जी आहे त पोइ मां हिते रही छा कयां? मां अॼु ई हितां वञां थी। मुंहिंजो त तव्हां दिमाग़ ई पंचर करे छॾियो आहे। हिकिड़ीअ खे तो सम्झाया त ॿी कावड़ी बीठी आहे, ऐं ॿिए खे तो सम्झाया त टियों कावड़ियो बीठो आहे। वञी खॾे में पओ, पाण में विड़ी मरो। मां वञा थो, पहिरियों तव्हां पंहिंजो मलाखड़ो पूरो कयो, ऐं जॾहिं तव्हांजो मलाखड़ो ख़तम थियो त पोइ ईंदुसि। बाबा इहे हिते हूंदी त असांजे लाइ त घरे अज़ाब हूंदो न। तुंहिंजो ॾे त ख़बर आहे, तूं जो चएं पियो त मां वापसि थो वञा। हा चयो त हुयुमि, जॾहिं मां वञा न तुंहिंजा वॾा बि वापसि वेंदा। असांजा वॾा कॾहिं जा दफ़न थी विया, तूं उन्हनि खे छा वापसि कंदे? लोह थी वियासीं, वॾी का फिल्म आई। तोखां कुझु घटि। तूं ईअं कोन सुधरंदे। छा कंदे तूं? मां चवां थो मूंसां वात न त अदा तूं ई खुदा खे मञ, तूं ई मुड़ी वञ। बाक़ी हे त मुड़ण वारा आहिनि ई कोन। कहिड़ो असांजो अंदर ठारियो अथव जो असां तव्हांजी इज़त कयूं? सॼे ॻोठ में मुंहुं खणी हलण जहिड़ो न छॾियो अथव। मुंहिंजे पुट जी शादीअ में खंजाणो विझी छॾियो अथव। कुंवार वनवाह मां उथी वई। पार खे वनवाह मां सुल्तान उथारियो, मूं न जो मूं ते कावड़ थो करी। परशोरी राणीअ खे त तुंहिंजी भेण पढ़ाए था मोकिलियो न, त वरी मल्हार खे ज़हर ॾे। जॾहिं आलम जो तव्हां पलांत न कयो न, तॾहिं हुन कदम इहो खयो आहे। हाणे मायूं पलांत कंदियूं। हा चाचा हा, असां पलांत कंदियूंसीं। राणीअ जे ॾिनल ज़हर मां त मल्हार बची वियो, मुंहिंजे ॾिनल ज़हर मां तव्हां ॿई कान बची सघंदव। छा थी चई? तूं असांखे ज़हर ॾींदीअ? जेकॾहिं न तव्हांजो इहो रवैयो रहियो त मजबूरन मूंखे तव्हांखे ज़हर ॾियणो ई पवंदो। खुदो तो त पंहिंजी भेण खे बिरनाए कयो न। खुदू छाजो? खुदा बख्श जो, खुदा बख्श। ख़बर आहे खुदा बख्श। पंहिंजी भेण खे सम्झाए छॾ, न ते त मुंहुं पई हूंदई। हा ख़बर आहे। तूं असांखे कुई वञा खून माफ़ अथई। अदा तूं ई हाणे खणी बस कर, तूं हिननि सां कोन पुॼी सघंदे। हेर को झड़ो कंदा था वतनी। अदा तूं छा तो समझी त ये दुआ छोरी अॼु तोसां कल हली तुंहिंजे घर में रहंदी? जी अॼु हर हाल में मां तव्हांखे वठी वेंदुसि। जे हले न त 2 महीना रहिजांसि, भले मच्छर पटीस त ख़बर पवेसि। ऐं जॾहिं मच्छर पटींदसि न तॾहिं हुनखे पैसे जी अहमियत जी ख़बर पवंदी त पैसे में केतिरा वॾा फ़ाइदा। जॾहिं हुनखे इहो अहसासु थींदो तॾहिं उहा पंहिंजी पीउ माउ जे मथे जो सूर बणजंदी। अदी जीअं चवे थी तीअं कंदसि, बस सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो दुआ पंहिंजे पीउ माउ जो घर छॾे। अदा हाणे डर न ॾिजांसि, हींअर ई वञी मथां बीहंसि। मतां का कोताई कई अथईसि त ॻाल्हियुनि में अची वञीसि, कीअं बि करे घर वठी वञीसि। अदी ईअं ई कंदुसि। अॼु राति मां दुआ खे मच्छरनि जे हवाले कंदुसि त जीअं सॼी राति हुनजी रत चूसे। सुल्तान दिलबर मञी नथो, हू राणी खे वापसि करण लाइ तयार ई न आहे। पोइ असांखे इजाज़त आहे तव्हांजे तरफ़ां। तव्हांखे मां फोन करण जी इजाज़त ॾियां? ॿी कहिड़ी बात बची आहे तव्हां ॿुधायो? दिलबर वारनि मथां ज़ोर वधायो। ज़ोर वधाइण लाइ हथियार खणणा पवंदा। सुल्तान हथियार खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? फिलहाल ॼऊं था डंडनि जी सखणी मिलणी। इहा त इजाज़त वठण आयो आहियां। जेकॾहिं इहा इजाज़त रईस खां न वठां त रईस ईअं सम्झे हा त सुल्तान फॾाई आहे। पर बाबा साईं तव्हांखे त इहा ख़बर पइजी चुकी आहे त फॾाई असां न आहियूं। घटि फॾाई दिलबर अरब नान। उन्हनि खे सिधे करण जो फन मूंखे चङी तरह ईंदो आहे, पर असांजा ही हथ रईस ॿधी छॾिया आहिनि। मूंखे उमेद हुई त मां दिलबर वारनि खे मञाए वेंदुमि, पर हे दिलबर वारा वॾा सिद्धी आहिनि बाबा, वॾा सिद्धी। और छोकिरी खे मोटाइण जी फ़क़ति हिकु ई वाट बची आहे। हाणे मां दिलबर वारनि खे ॿुधाईंदुसि त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो।
बाबा तू हिते बेटे छा थो करे? राणी किथे आहे? राणी, ओ राणी। पुट राणी घर में न आहे। छा राणी घर में ना है? न पुट, जेकॾहिं घर में ना है काॾे वई? पुट घर में न हुई त मां सम्झो त उन्ही खे तव्हां वापसि छॾण विया हो। बाबा असां त ज़मीन ते वियासीं, ओॾो बि वापसि अचो। ॾिस बाबा मथां हिते किथे घर में हुजे? पुट मां सॼे घर में जाचियो आहे, राणी हिते त कोन थी सघे थो, मथां पाड़े में वई हुजे। उनजे त पाड़े में का बि ॼाण सुञाण न आहे। पोइ काॾे वेंदी? अदा तुंहिंजे राणीअ जे विच में कुझु ॾींहंनि खां इख़्तिलाफ़ हुया न? हा हुयो, पर एॾो वॾो इख़्तिलाफ़ बि न हो जो बग़ैर ॿुधाइण जे हली वञे। भला जे इख़्तिलाफ़ न हुयो त पोइ ज़रूर कंहिं पाड़े जे घर में वई हूंदी न। खुदा करे ईअं ई हुजे जो राणी वापसि मोटी अचे। जेकॾहिं राणी न मोटी पोइ त असांजे ऐं सुल्तान वारनि जे विच में अहिड़ी त दुश्मनी जी बाहि ॿरंदी, अहिड़ी त बाहि ॿरंदी जंहिंखे केर बि विसाए न सघंदो। अदा इख़्तिलाफ़ बि तो ऐं राणीअ जे विच में हुया, हाणे या तोखे ख़बर हूंदी त राणी वापसि ईंदी या न? कुझु बि नथो चई सघिजे, कुझु बि न। बाक़ी भलाई इन में आहे त राणी वापसि मोटी अचे। जेकॾहिं राणी वापसि न आई पोइ त वॾो मसइलो थींदो। इहा मोबाइल वञी वरिया मूंखे वापसि ॾे ऐं हुनखे वञी चओ त मूंखे विसारे छॾे। हा जेकॾहिं मूंखे विसारे नथो सघे न त पंहिंजी यादुनि में मूंखे यादि रखे। बाक़ी मां हुन सां फोन ते नथी ॻाल्हाए सघां। सदोरी सच पुछी न त मां वरिया मूंखे इहा मोबाइल वठाई कोन पई, पर हुन रोई ॾिनो ऐं चयईं वञी सदोरी खे ॾेई अच त हिकु दफ़ो मूंसां ॻाल्हाए। ऐं चए पियो त मां वरी कॾहिं हुनखे मजबूर कोन कंदुसि। सदोरी यकीन करी न त हू तोखां वधीक ॾुखारो आहे, पर मां हुनखे ॾिसी कोन सघियसि ऐं हीअ मोबाइल खणी मां तोॾे आई आहियां। सदोरी तोखे त ख़बर आहे न त मां सदाईं 2 रुपयनि जे करे इहे कम कंदी हुअसि, पर हिन दफ़े तव्हां ॿिन्ही जो प्यार ॾिसी ऐं मां हीअ मोबाइल खणी आई आहियां ऐं तूं मोबाइल वठण खां इनकार थी करी। नानी सियाणी तूं ई ॿुधाए त वरियाम सां ॻाल्हाइण में हाणे मूंखे छा मिलंदो? असां ॿई हिकु थियूं, इहो त क़िस्मत खे मंज़ूर ई न आहे। सदोरी उम्मीद न लाइ, अलाह कंदो त हिकु थी वेंदो वरी। अञा बि उम्मीद रखां? नानी सियाणी मां त जीअण त उम्मीद ई खणी छॾी आहे। सदोरी जॾहिं घणनि ॾुखनि ऐं सूरनि खां पोइ मिलाप थींदो आहे न उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। अलाह कंदो वरिया में तूं हिकु थी वेंदो। या मूं फ़क़ीराणी जी तव्हांखे दुआ आहे, पर ही मोबाइल वठ कॾहिं कॾहिं पे वरिया सां ॻाल्हाइजे। हिन मोबाइल ते हिक ॿिए सां पिया सूर सलींदव त जीअं तव्हांखे जीअण जी नई वाट मिली पवंदी। छॾ हाणे हिन ज़िद खे, वठी मोबाइल अवेल सवेल पई ॻाल्हाइजे। मां हाणे हलाई थी, किथे ॾिसी न वठे तो वारो भाउ सुल्तान त लाहे न मुंहिंजी खल। ठीकु आहे मां हलाई थी। जेका औरत तोखे ज़ार ॾेई था वई आहे उहा हाणे ख़ुशी सां वापसि कोन्हे थी। हाणे उन्ही खे ज़बरदस्ती था वापसि आणणो पवंदो मुंहिंजा भाउ। जेकॾहिं तूं चाहीं थो त घर जी इज़त घर में वापसि अचे त पोइ असांखे पंहिंजी मर्ज़ी ते हलण ॾे। पर जेकॾहिं तूं पंहिंजी मर्ज़ी ते हलणु चाहीं थो त तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। पोइ मूंखे ईअं न चइजां त मूंखे पंहिंजी मस्तानी वापसि आणे ॾे। दादा तव्हां मूंखे जीअं चवंदव मां तीअं करण जे लाइ तयार आहियां। जीअं तव्हांजी दिलि चवे जहिड़े बि तरीक़े सां। जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे त तव्हां राणीअ खे वापसि आणियो, पर तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। अदा अदा ॿुधाए तोसां कहिड़ो वाइदो कयो? इहो ई त तव्हां राणी खे वापसि आणींदव, पर तव्हां हुनखे मारींदव कोन। इहा हुनजी आख़िरी ग़लती समझी तव्हां हुनखे माफ़ कंदव। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, असां हुनखे माफ़ करे छॾींदासीं, पर तोखे बि हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। कहिड़ो वाइदो आहे? इहो ई त मस्तानो तूं न पर पहिरियां जीअं शींहं थी रहंदे होसि ताईं दुश्मन जो जीअण हराम करे छॾींदासीं
जेसी ताईं राणी खे हिते वापसि न आणींदासीं। ठीकु आहे अदा, अॼु खां पोइ तोखे मस्तान कोन मिलंदो, पर तोखे तुंहिंजो मल्हार ई मिलंदो। जेसी ताईं मां दुश्मन जा धाणा कोन कढंदुसि, ओसी ताईं मां सुख सां कोन वेहंदुसि। सभ खां पहिरियां ई तव्हांखे इहो कमु करणो आहे त दिलबर ऐं दोदे वारा तव्हांखे जिते बि मिलनि उन्हनि मां हिक खे ॿधी हिते खणी अचो। अदा जेकॾहिं अदो मल्हार असां सां गॾु आहे त पोइ सम्झ त दुश्मन जो जीअण हराम करे छॾींदासीं। दुआ रात छा मसलो जो सॼी रात निंड ई कोन कई, ये पंहिंजो मुंहुं सुजाई वेठी है। सॼी रात मूंखे हिते मच्छरनि पटियो आहे, निंड ई कोन करण ॾिनी अथनि। मूंखे त मच्छर कोन पिया खाइनि, तूं खामखा परेशान पई थी। तुंहिंजो रत खटो आहे तॾहिं तोखे कोन था खाइनि। अला दुकान तां लोशन आणे जाए जेको मच्छरनि खे भॼाईंदो आहे। मूंखे इहो लोशन वोशन न घुर्जे, मां हिते न रहंदसि, मूंखे अम्मा वटि छॾे अच। 2-3 ॾींहं रहंदी आहे न त सेट थी वेंदी। जेकर मां हिते 2-3 ॾींहं अञा रहियमि न त मां बीमार थी पवंदसि। गुराम मूंखे अम्मा वटि छॾे आ। न दुआ न हाणे अदीअ जे दर ते इन वरी तुंहिंजे पीउ जे दर ते रहंदासीं। जिंदगी गुज़ारणी आहे त हिते ई गुज़ारणी आहे। बस बस दुखी सुखी मूं हिकु राति हिते गुज़ारी आहे, हाण मां हिते न रहंदसि। मां पंहिंजो सामान खणी अॼु हली वेंदसि। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। मूं चयो त तोखे हिते रहणो आहे, उनजो मतिलबु हिते रहणो आहे। ऐं हा, मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर तोखे त कदम ॿाहिरि रखणो ई न आहे। जेकॾहिं मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कदम ॿाहिरि रखे त ॿिए ॾींहं ते तलाक। बस बस गुराम, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न कढजां। ओए ॻाल्हि ॿुधी छॾ। हाणे जेकॾहिं रहणो आहे त हिन घर में ई रहणो आहे। ऐं जेकॾहिं अलाह ॾिनो त पोइ हली किथे रहंदासीं कंहिं चङी जॻह ते। बाक़ी इहो मुंहुं सुजायूं न बीठी हुजे। मुंहिंजो जेको हाल आहे न उन ते हल। जॾहिं मौला ॾिनो त देरी न आहे। ऐं जेकॾहिं सुख जी ज़िंदगी गुज़ारण चाहीं थी त वठ पंहिंजे पीउ माउ खां हिसो। उहो बंगला गाॾियूं जेको चाहीं थी सभु मिलंदई। बाक़ी मां तो ते घणो ज़ोर कोन रखंदुसि त पंहिंजो हिसो वठ या न। मां सिर्फ़ु इहो थो चाहियां तूं मूंसां गॾु ज़िंदगी गुज़ार, ॾुख में या सुख में। ठीकु आहे गुराम, नाराज़ छो थो थी? मां हिते ई रहंदसि, दुखी सुखी ज़िंदगी तोसां गॾु हिते ई गुज़ारींदसि। प्यार मोहबत बरक़रार आहे। बाक़ी ये घर कच्चो या पक्को फर्क नथो पवे। तो अमा तोखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॻाल्हि कर। न मां, मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तोखे मोबाइल जी ज़रूरत हुजे त मां तोखे किथां हथु करे ॾियां। अवेले सवेले वरियाम सां ॻाल्हाए दिलि विंदराईंदी कर। जंहिंजी दिलि मरी चुकी हुजे उनखे विंदराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजा ख्वाब मरी चुका आहिनि। मूं हाणे उहे ख्वाब ॾिसण छॾे ॾिना आहिनि। बसि हाणे राति ॾींहं इहा ई दुआ घुरंदी रहां थी त मालिक जल्द खां जल्द मूंखे पंहिंजी अमान में घुराए। ख़ैर घुर अमा, ख़ैर घुर। अमा, जॾहिं हिन दुनिया मां हिन जहान मां दिलि भरिजी वञे त माण्हू ॿियो छा सोचींदो? मरण जे लाइ सोचींदो, हीअ दुनिया छॾण जे लाइ सोचींदो? अमा तूं अञा जुग जुग जीअंदीअ, तोखे मां पंहिंजे हथनि सां कुंवार ठाहींदसि। अमा, मूंखे कुंवार बणाइण लाइ अञा सोची पई तोखे हिकिड़ो मौक़ो मिलंदो मूंखे सिंगारण जो। वो इहो मौक़ो त मूंखे कफन पाराए, मुंहिंजे हथनि पेरनि ते मेहंदी लाइ मूंखे सामीअ में लाथो वेंदो। बस अमा बस, तूं पाण सां गॾु मूंखे न रुआरी थी कर। किथे मुंहिंजो हा न फाटी पए। अमा इन जे करे चवां थी त मूंखे हसीन ख्वाब ॾेखारण जी कोशिश न कर। अहिड़ियूं दिलजायूं मूंखे न ॾे। मूं पंहिंजी दिलि खे मञाए वरितो त मां पंहिंजे अरमाननि, पंहिंजी ख़ुशियुनि, पंहिंजे ख्वाबनि खे ॻोढ़नि जे वसीले मुड़ सहथीला ज़ालिम विझन ॾहका, ज़ालिम विझन ॾहका, हीअ दुनिया हाणे को बि अरमान न रहियो। हाणे हीअ दिलि मुंहिंजी पत्थर बणिजी चुकी आहे।
धड़के न थी। मां तू तो चई थी मुझे बारे में न सोची थी कर, पर मां तुझा ही हाल नथी ॾिसी सघां। इन करे चवां थी त पाण खे संभाल। जेकॾहिं तूं ईअं रहीअ न त मां बि जी कोन सघंदसि। तोखे मां ख़ुशि ॾिसंदसि त मुंहिंजे जीअण जा बि 4 ॾींहं वधी वेंदा। ॾाढी कोशिश कंदी आहियां पाण खे संभालण जी, पर न ॼाण त अलाए छो को बि जी झुरियो थो वञे। पर मां कोशिश कंदसि अम्मा त मां तोखे दुख न ॾियां। राणा मूंखे ख़बर आहे त तूं कॾहिं न चाहींदे त इहे पाण में ठहियल हुजनि। तूं चाहीं थो त इहे पाण में विढ़ियल हुजनि ऐं उनजो फ़ाइदो तूं वठंदो रहे। सुल्तान मां कुछ भी चाहियां, छा भी चाहियां, पर तोखे तो कोई नुकसान ना आहे रसियो। नुकसान कोन रसायो अथई, पर मूंखे ॿुधाए त फ़ाइदो कहिड़ो ॾिनो अथई? ॻाल्हियुनि खे घुमाए न सुल्तान, मक़सद जी ॻाल्हि कर। जेका दिलि में अथई सा ॾस। ॾिस राणा, मां तोसां हिकिड़ो सौदो करण थो चाहियां। सौदो सो मूंसां? चङो ॿुधाए, कहिड़ो सौदो? तोखे ज़मीन जो कब्ज़ो खपे, ऐं जेसीं ताईं मां ज़मीन ते आहियां तूं ज़मीन ते कब्ज़ो न करे सघंदे। ऐं उनजे बदिले में तोखे छा घुर्जे? दिल भर जो सिर। इहो दिल भर अथव अथई तो घुमंदो वञी मारीसि न। कंहिं जॾियो अथई? दिल भर खे ख़तमु करण खां पहिरियां ई असां हुन सां ॻाल्हियूं करणु चाहियूं था। जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थी वञे थो त पोइ उनखे मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं दिल भर सां मिलियो बि आहीं या न? न राणा, मां चाहियां थो त तूं उनखे पंहिंजी औताक ते घुरा। सुल्तान खे ख़बर त ॿुधा, मूं ख़िलाफ़ का खॾ त कोन थो खोटींदा। ॾिस राणा, मूंखे पूरी ख़बर आहे त हिन वक़्तु दिल भर ऐं तव्हां हिकु आहियो। जेकॾहिं तूं दिल भर जे मथां ज़ोर रखंदे त हू छोकिरी वापसि कंदो। मुंहिंजी दिल भर सां का दुश्मनी कोन्हे। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त छोरी वापसि अचे, बसि। हा इहो सभु त सही आहे, पर अदे अकबर खे विच में छुड़ंदो आणी। जेकॾहिं अकबर खान छोकिरी खे वापसि कराईंदो त वापसि कराइण खां पहिरियां ई मूंखे भले साईं ते हथ रखाईंदो त छोकिरी खे न मारींदो। मां हिन चकरनि छोरी खे ज़िंदा रखणु नथो चाहियां, इन करे तव्हां विच में अचो। तव्हां दिल भर खे घुराए छोरी वापसि करायो। मां तव्हां सां वाइदो थो कयां त ज़मीन तां कब्ज़ो मां हटाए वेंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे सुल्तान, मां दिल भर सां ॻाल्हाए थो ॾिसां। दिल भर ईअं कोन मञींदो। हुनखे घुराए हुनजे मथां जेसि ताईं ज़ोर न रखंदासीं हू न मञींदो। ठीकु आहे, सुभाणे मां हुनखे पंहिंजी औताक ते घुरायां थो। तव्हां बि अचिजो, गॾिजी ज़ोर लॻायूं।